बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां शौकत ज़रदारी ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जा महिमान आहिनि साईं गुलाम मुर्तज़ा जतोई साहब, जेके कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि। अचो जतोई साहब सां कुझु तिखियूं ॻाल्हियूं कयूं था अॼु। साईं तव्हांखे वेलकम चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो असां लाइ। अच्छा सर, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम नालो तिखियूं ॻाल्हियूं आहे, त कुझु तिखियूं ॻाल्हियूं तव्हांजे हिसाब सां ठहनि कोन थियूं, पर पोइ मजबूरी आहे कंदासीं। जेको सवाल पुछो सर। हाणे हिन वक़्तु सभ खां पहिरीं त जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे, इदारा बि तबाह बि थियनि पिया ऐं इदारनि जो टकराव बि आहे। तव्हां एज़ अ पॉलिटिशियन हिन खे कीअं पिया ॾिसो ऐं हीअ जेका सॼी सूरत हाल आहे इहा कहिड़े पासे वञे पई? ॾिसो साईं, इदारा त वाक़ई जेके बि पाकिस्तान जा इदारा PI हुजे, स्टील मिल हुजे, गैस जी जेका सूरत हाल आहे, वापडा जी जेका सूरत हाल आहे, पावर जी आहे, उहो सभु तबाह आहिनि। रेलवे तबाह आहे ऐं अनफॉर्चुनेटली इहे सभु इदारा जेके हिननि मां काफ़ी जेके हा प्रॉफिट में हा 4 साल लॻे ऐं हाणे इहे सभई इदारा जेके आहिनि उहे लॉसिस में आहिनि ऐं हिकिड़ी वॾी लाइबिलिटी थी वई आहे पाकिस्तान लाइ। ऐं मां सम्झां थो त इहे जेके इदारा जेके अगरि गवर्नमेंट सेक्टर में नथा हली सघनि ऐं अर्बन ऐं खरबन जो नुक़सानु आहे, त इन खां त बहितर आहे हिन खे प्राइवेटाइज़ करे छॾिजे, त शायदि प्राइवेट जेका कंपनीज़ आहिनि हिन खे बहितर हलाए सघनि। पाकिस्तान अॻे ई हिकिड़ो ग़रीब मुल्क आहे ऐं ग़रीब मुल्क एॾे लॉस जो जेको आहे मुहतमिल नथो थी सघे। छा इहो ई हल आहे त जेको इदारो न हले उनखे खपाए छॾियूं? न, खपायोसि न त पोइ हलायोसि न। गवर्नमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उनखे सही हलाए ऐं इन जो मक़सदु इहो आहे त गवर्नेंस शायदि सही न आहे, तंहिंजे करे इदारा नथा हलनि। इहे स्टील मिल जेका प्रॉफिट में ई 4 साल लॻे ऐं हाणे लॉस में आहे एतिरी, त माना गवर्नेंस जो फ़क़्तान आहे। ऐं जेका रेलवे बि एॾी खसारे में कान्हे जेका हाणे खसारो आहे रेलवे खे। ऐं इंडिया में बि हिकु ज़माने में रेलवे तमामु खसारे में हुई, पोइ तमामु टर्न अराउंड थी वई ऐं 1000 करोड़ जो प्रॉफिट में हली वई। त उहो अगरि उते मुमकिन आहे त पाकिस्तान में मुमकिन आहे। त या त असां हलाए कोन था सघूं, हलाए नथा सघूं त पंहिंजी इकनॉमी खे इन्हनि इदारनि जे थ्रू छो ब्लीड कयूं? माना इहे ब्लीड पी करे असांजी इकनॉमी, असांजा बिलियन्स ऐं ट्रिलियन्स जो नुक़सानु आहे। अगरि या त हलाए सघूं हिननि खे ठीकु कयो, अगरि ठीकु नथा करे सघो त बहितर आहे त जेका रही सही हुई इकनॉमी तव्हांजी बची आहे उन खे तव्हां ठीकु कयो ऐं इकनॉमी खे हिननि खे विकिणो त इहे जीअं प्रॉफिट में हलनि। त दुनिया में बि त डीनेशनलाइज़ेशन थी आहे न, सॼी दुनिया में थी आहे। रशिया जहिड़े मुल्कनि में बि थी आहे, जेको पाइनियर हो सोशलिज़म जो, कम्युनिज़म जो, उते बि जेके इदारा हुआ उन्हनि विकी ॾिना माना खे प्राइवेट सेक्टर खे। सही जेका माज़ी जी गवर्नमेंट में जेका प्राइवेटाइज़ेशन थी उहा बि त तव्हां ॾिसो न, हींअर KESC ब्लैकमेलिंग करे थी, कुझु इदारा ब्लैकमेलिंग ते लही आहिनि। सही ॾिसो न, एनर्जी सेक्टर जी मिसाल साम्हूं आहे। शफ़ाफ़ तरीक़े सां प्राइवेटाइज़ेशन थिए। कुझु प्राइवेटाइज़ेशन पोएं दौरनि में बि थियूं आहिनि जिन ते माण्हुनि जूं अंगियूं आहिनि, त उहे सही कोन थियूं आहिनि। स्टील मिल जो बि मसइलो हो जेको कोर्ट वरी रुकरायो, हबीब बैंक में कई, उहा बि सही क़ीमत ते कान विकी। इहो ई अलमियो आहे पाकिस्तान जो, त हर को माण्हू रुगो हींअर पैसे जे पोयां लॻी वियो आहे अनफॉर्चुनेटली। सही। अच्छा सर, ॿियो इदारनि जे टकराव जे हवाले सां सवाल हो, छाजे करे इहे इदारा? ॾिसो, मां सम्झां थो त जेको बि हींअर सूरत हाल आहे उन में पार्लियामेंट जो पंहिंजो किरदारु आहे, एग्जीक्यूटिव पंहिंजी जॻह ते आहे, जुडिशरी खे पंहिंजी जॻह ते हुजणु खपे ऐं फ़ौज खे बि पंहिंजी जॻह ते पंहिंजी हदूद में रही बॉर्डर्स जी हिफ़ाज़त करणु खपे। त इहे 4 आहिनि जेके मेन इदारा आहिनि जेके पाकिस्तान में मैटर था कनि। ऐं जेको हींअर सूरत हाल नज़र पई अचे त शायदि टकराव हींअर आहे एग्जीक्यूटिव में ऐं साईं मुंहिंजा जुडिशरी में। उहो जेको आहे उहो वधी वियो आहे, हुननि काफ़ी इदारे सां बि आहे, पर उहो ॻाल्हि केॾीमहिल कनि था वरी 2 स्टेप बैकवर्ड हलिया था वञनि प्राइम मिनिस्टर साहिबु। मूंखे लॻे थो त पाकिस्तान में अंडर हैंड काफ़ी शयूं थी वेंदियूं आहिनि, काफ़ी नेगोसिएशन थी वेंदियूं आहिनि। शायदि कुझु नेगोसिएशन थी वेंदी आहे, पोइ हटी था वञनि, नेगोसिएशन नथी थिए त पोइ वरी अची था वञनि ओपन। पर डेफिनेटली खिचाव आहे ऐं टकराव आहे जेको नज़र पियो अचे, ऐं इहो टकराव रहियो त जमहूरियत लाइ ख़तरनाक थी सघे थो ऐं कुझु बि थी सघे थो। असां हमेशह हर दौर में मार्शल जी मुखालफ़त कई आहे। असां न चाहींदासीं त हिन मुल्क में वरी मार्शल लॻे, त बहितर आहे त जेके ॻाल्हियूं जेके आहिनि उहे रिज़ॉल्व। हाणे कुझु पढ़ूं पिया कल्ह खां त गवर्नमेंट जो मौक़िफ़ आहे त असां ऑपोज़िशन सां ॻाल्हायूं था ऐं बिफोर टाइम असां इलेक्शन जेका आहे उहा करण लाइ तयारु आहियूं।
अगरि अहिड़े क़िस्म जी डायलॉग थी वञे जिथे सभु पॉलिटिकल पार्टीज़ मुतफ़िक़ थी वञनि कंहिं डेट ते बिफोर टाइम 6 महीना पहिरां अगरि थी वञे इलेक्शन त हुन में को हर्ज कोन्हे। सही ऐं केयर टेकर गवर्नमेंट जेका आहे उहा न्यूट्रल हुजणु खपे ऐं इलेक्शन कमीशन हुजणु खपे न्यूट्रल ऐं बिल्कुलु बिस्मिल्लाह इलेक्शन तव्हांजो मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु आयो पर सर माज़ी पोएं दौर जी अगरि असां ॻाल्हि कयूं त तव्हां किथे नज़र त आयो, तव्हां त न नज़र आयो पर तव्हांजी जेका पार्टी आहे उहे इक़्तिदार में किथे नज़र त आई असांखे। असां इक़्तिदार जो हिसो ठहियासीं बिल्कुलु, पर उन दौर में कोन ठहियासीं जॾहिं नेकेड मार्शल लॉ। असां इक़्तिदार जो हिसो थियासीं वञी जॾहिं इलेक्शन थी वई। ठीकु। उन खां पोइ इलेक्शन थी वई, उन्हनि में सभिनीनि पार्टिसिपेट कयो, सभु असेंबलियुनि में मौजूदु आहे, उते जेका गवर्नमेंट ठही उन जो कोलेशन जो असां हिसो ज़रूरु थियासीं। पर जॾहिं 3 साल शुरू वारा नेकेड मार्शल आई उन जो हिसो असां उन में त केर बि कोन हो न सर। असां कंहिं बि मार्शल लॉ जो ज़ाल हक़ जी मार्शल लॉ जो कोन हिसो रहियासीं। मां चेयरमैन थियुमि 21 सालनि जी उमिरि में, मुंहिंजी उमिरि ई 21 साल जॾहिं मां नवाब शाह डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन थियुमि। सही बिल्कुलु। ऐं साईं मां डिवीज़नल कोऑर्डिनेशन कमेटी जो चेयरमैन हुयुसि। मूंखे ऑफर कयो वियो उन ज़माने में जॾहिं मीर रसूल बख्श ख़ान टालपुर सीनियर मिनिस्टर थियो विद द स्टेटस ऑफ चीफ मिनिस्टर, अगरि तव्हांखे यादि हुजे त मूंखे 24 सालनि जी 23 सालनि जी उमिरि में उहो ऑफर कयो वियो मीर रसूल बख्श ख़ान जी जॻह ते। पहिरां मूंखे ऑफर कयो वियो, मां इनकार कयो। मूंखे फेडरल मिनिस्ट्री ऑफर कई वई, मां इनकार कई। जतोई साहब खे 2 दफ़ा प्राइम मिनिस्ट्री जी ऑफर थी, उन्हनि इनकार कई। त असां कॾहिं बि नेकेड मार्शल लॉ जो हिसो कोन रहिया। पर ज़ियाउल हक़ वारी ॻाल्हि त जस्टिफाइड आहे, छाकाणि त 73 to 77 साईं चीफ मिनिस्टर बि रहिया मुस्तफ़ा साहब, जेके इफ आई एम नॉट रॉन्ग, जेका मुंहिंजी हिस्ट्री करेक्ट आहे। तॾहिं त ख़ैर हिकिड़ो जवाज़ न हुयो। पर इहा हिकिड़ी नई इस्तिलाह त आंदी आहे नेकेड मार्शल लॉ ऐं जेको आहे सो इलेक्टोरल प्रोसेस खां थी अची हिकिड़े पर साईं हिकिड़े डिक्टेटर जी छतर छाया में बाइकआउट करणु खपे न। पोइ इलेक्शन में पीपल्स पार्टी खे हिसो न वठणु खपे, हा नवाज़ खे बि न वठणु खपे, हा कंहिंखे बि न वठणु खपे। उन्हनि खे लॻो मथां खटे वञूं। पोइ छो हिसो वरितो? अगरि एॾी मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु ऐं मार्शल लॉ जी इलेक्शन एॾी बुरी हुई त पोइ शायदि असां ग़रीबी बाइकआउट करे वञूं। एॾियूं वञनि पार्टियुनि जॾहिं बाइकआउट उन वक़्त जी प्लानिंग जेका आहे सा 2008 में सक्सेसफुल रही न इन्हनि पार्टियुनि जी, PMLN and PPP। When they got majority त पोइ they wanted to be part of the process. They did not want to be आउट ऑफ प्रोसेस। इहे त मोहतरमा जी शादत खां पोइ उहो प्रोसेस में रहिया। हा हा, हाणे हिन 2008 जो हिकिड़ो डील जो हिसो हो न। दे वांटेड टू बी पार्ट ऑफ इलेक्शंस। द नेगोशिएशन थी चुकी पहिरां ई बिफोर इलेक्शंस। ठीकु। अच्छा, हाणे तमामु घणा सियासी ग्रुप अचनि पिया, नयूं जमातूं बि अचनि पियूं। के चए थो की भई 3 वॾी जमात थींदो इमरान ख़ान, को चए थो शायदि पहिरीं वॾी जमात थी वञे। तव्हांजो हिन बारे में छा ओपिनियन आहे अबाउट इमरान ख़ान? ॾिसो, मां सम्झां थो त असगर ख़ान साहब बि तहरीक इस्तक़लाल वॾा जलसा कया ऐं पर सीट हिकिड़ी बि कोन खटे सघिया। त मां सम्झां थो त जेके जलसा जुलूस आहिनि उहे पैरामीटर न हूंदा आहिनि सीट खटण जा। सीट खटण ॿी ॻाल्हि आहे, जलसा जुलूस करणु ॿी ॻाल्हि आहे। जलसा जुलूस केर बि करे सघे थो ऐं पार्लियामेंट्री पॉलिटिक्स में सीटूं कढणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे फील्ड मां। मूं वटि तहरीक इंसाफ़ जा दोस्त लाहौर वारे जलसे खां अॻु में आया। सिंध जो उन्हनि जो जेको प्रेसिडेंट आहे उहो ईअं कर्टेसी कॉल ते आयो मूं वटि, त मूंखां पिया पुछी त तव्हांजो असांजे बारे में छा ख़्यालु आहे, असां घणियूं सीटूं खणंदासीं। त बिफोर लाहौर जलसा मां चयोमांसि त आई डोंट सी मोर देन 15 सीट्स ऑल ओवर पाकिस्तान। ठीकु। वरी साईं पर मां चयोमांसि अञा उन ज़माने में इलेक्शन में 1.25 साल पियो आहे ऐं साईं मुंहिंजा 1.25 साल में छा थो थिए छा नथो थिए ऐं डे बाय डे तव्हांजूं सीटूं इंक्रीज़ थी सघनि थियूं उन खां पोइ। ऐं क़दावर शख़्सियतूं तव्हां में शामिलु थींदियूं आहियूं जिन जूं पंहिंजियूं सीटूं आहिनि, उहे बि तव्हांजूं सीटूं वधंदियूं। जंहिं सिंध में छा थींदो असांजो, मां चयो अगरि तव्हां सिंध में सम्झो था त तव्हां ABC कंहिंखे तहरीक इंसाफ़ जी टिकट ॾींदो ऐं तहरीक इंसाफ़ जी नाले ते खटे अचे सघे थो, उहो मूंखे नज़र कोन थो अचे सिंध में। मां चयो सिंध में क़ौम परस्त जमातूं हींअर क्राउड वॾो था पुन कनि, जिथे किथे 50,000 जा बि असां उन्हनि कया आहिनि, 20,000 जा कया आहिनि, 40,000 जा कया आहिनि। पर मां चयो शायदि उहे बि 1-2 सीटुनि खां मथे न खटी सघनि। सिंध में मतिलबु तव्हां उन्हनि जी पॉलिटिकल सिंध में मां चयो त जेका सूरत हाल आहे, जेका मां थो फोसी कयां, पीपल्स पार्टी या इंडिविजुअल्स
हर ज़िले में इंडिविजुअल्स, जैसे पीपल्स पार्टी लूज़ पी करे त फ़ाइदो इंडिविजुअल्स खे पियो थिए, कंहिं ॿी जमायत खे, कंहिं ऑल्टरनेट जमायत खे सिंध में अञा ताईं इंटीरियर सिंध में फ़ाइदो कोन थो थिए। ऐं मां चयो कराची में थी सघे थो तव्हां कराची में हिकिड़ी ॿ डिफेंस में वारी नेशनल असेंबली खटे अचो, हिकिड़ी ॿ सूबाई खटे अचो, इन खां मथे मूंखे सिंध में एज़ ऑफ टुडे इहो जेको बिफोर लाहौर जेको जलसो 30 अक्टूबर ते हुयो, बिफोर दैट उन जी ॻाल्हि। जलसे खां पोइ ऐं वरी साईं घोटकी जे जलसे खां पोइ ऐं जेके माण्हुनि शमूलियत इख़्तियार कई आहे तहरीक इंसाफ़ में, हाणे एज़ ऑफ टुडे मे बी 30 सीट्स ऑल ओवर पाकिस्तान। ऑल ओवर पाकिस्तान मां असेस थो कयां। ऐं इलेक्शन अञा साल खां पोइ थी थिए, अञा ॿिया शख़्सियात जेके पंहिंजे बलबूते ते खटी सघनि थियूं उहे में खटंदियूं, उहे तहरीक इंसाफ़ में थियूं वञनि त शायदि अञा में सीटूं वधंदियूं। त मां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे चयो त बिफोर इलेक्शंस आई कैन टेल यू एग्ज़ैक्टली हाउ मेनी सीट्स यू आर गेटिंग। सही, वेरी गुड। पर इहो ॿुधायो सर, हाणे जीअं सिंध जी तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान बि उहो ई साॻियो नारो हणे थो जेको तक़रीबन मुतहिदा हणंदी रहंदी आहे जागीरदारनि ख़िलाफ़ु, वॾेरनि ख़िलाफ़ु, पर हाणे जागीरूं त उहे न रहियूं आहिनि। ॾिसो, इमरान ख़ान मां त किथे कोन ॿुधो आहे जागीरदारी जे ख़िलाफ़ु या ज़मींदारी जे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कई हुजे, मुतहिदा कंदी रहंदी आहे। इमरान ख़ान चए थो टैक्स ॾियणु खपे सभिनीनि खे, एग्रीकल्चर सेक्टर खे टैक्स ॾियणु खपे, इहा ॻाल्हि आहे जेका इमरान ख़ान थो करे, ऐं उन में को हर्ज बि कोन्हे। पर घणनि माण्हुनि खे इहो ख़बर ई कान्हे त एग्रीकल्चर टैक्स इज़ ऑलरेडी एग्जिस्ट देयर, but people are not paying. That's something else, and the government cannot collect. That's a fault of the government. Income tax भी सही exist करे तो, पर tax exist करे तो उन्हें जी ॻाल्हि थो कयां on agriculture. But people don't pay because of unawareness, ना? People don't pay, and the government is not competent to collect from the people also. It's a responsibility of the government to collect. ठीक, पर तव्हां चयो त इमरान ख़ान ॻाल्हि कोन कई आहे, पर मूं इमरान ख़ान साहब खां हिकिड़ो इंटरव्यू कयो, उन में मूं उनखां वाज़े तौर ते पुछो त उन हवाले सां ई उन्हनि जो बि थोरो माइंड सेट अहिड़ो ई लॻो पिए। ख़ैर सिंध में हाणे उहे जागीरूं त न आहिनि रहियूं जिन जे बारे में माण्हू चवंदा हुया। जी घणनि कराची आइन्स खे या शहरी वारनि खे इहो डिफरेंस ई ख़बर कोन्हे त जागीर छा आहे, ज़मींदारी छा आहे, वॾेरो छा आहे। हू सम्झनि था त जंहिं वटि 500 एकड़ ज़मीन आहे उहो वॾेरो आहे, हू सम्झनि था त जंहिं वटि 1000 एकड़ ज़मीन आहे उहो जागीरदार आहे। बाबा जागीरूं उहे हुयूं जेके तव्हांखे कंहिं न कंहिं गवर्नमेंट खां मिलियूं, या ब्रिटिश खां मिलियूं, या तव्हांखे टालपुरनि खां मिलियूं, या तव्हांखे कल्होड़ दौर में कल्होड़नि खां मिलियूं, जेके पोइ रिन्यू थींदियूं आहियूं बाय ईच सक्सीडिंग गवर्नमेंट्स। फ्यूडल सिस्टम इज़ द जागीरदारी सिस्टम जेको हिते इंट्रोड्यूस थियो ड्यूरिंग मुगल टाइम बेसिकली, ऐं कल्होड़ा मुगलनि जा गवर्नर हुआ। जॾहिं कल्होड़ा इंडिपेंडेंट थिया त उन साॻे सिस्टम खे सिंध में उन्हनि कंटिन्यू कयो, टालपुरनि अचे वरी उनखे कंटिन्यू कयो, ऐं अंग्रेज़नि मोरो लेस उहे सभु जागीरूं बहाल रखियूं जेके टालपुरनि जे दौर में हुयूं, उन्हनि खे रिन्यू कयूं। इफ यू स्टडी द फ्यूडल सिस्टम इट सेज ऑल द लैंड बिलोंग्स टू द किंग, king allocates to the feudal and feudal to the fewer feudal. Oha hai, you do not own the land, it's allocated to you at the will of the king basically. Oha hi jaagir in return of your some services. सिंध में कलोननि जे दौर में बरोचनि खे असांखे सभिनीनि खे घुरायो वियो, छो जे करे जो रेगुलर आर्मी कान्हे हिते सिंध में कलोननि वटि। अरगूननि, तरगूननि, नादिर शाह, इन्हनि सभिनी जो हमला थींदा। ठीकु आहे, इहा हिकिड़ी हिस्ट्री आहे जेका बिल्कुलु बिल्कुलु, पर मां थोरो जेको सवाल करण बजाए न इहो सवाल पूरो ॿुधी वठो। सवाल मुंहिंजो इहो त इहो सिस्टम हिकिड़ो रहियो आहे जेकर असां इन सिस्टम खे सिस्टम 59 में ख़तम थी वियो आहे, जेकर इन सिस्टम खे बची आहे ज़मींदारी जेका बची आहे, ते अयूब खान जेको इंडिविजुअल इन्फ्लुएंस आहे सिंध जे पॉलिटिकल कल्चर ते, इन खे मद्देनज़र रखंदे तव्हां छा था ॾिसो? मूंखे हिस्ट्री इन जे करे ॼणी थी पए त घणे माण्हुनि खे हिस्ट्री जी ख़बर कान्हे, त तव्हां सवाल था कयो त मां बैकग्राउंड उन जो ॾियां ताकी माण्हू त सम्झी सघनि त आहे छा मसइलो। बेसिकली 59 में जागीरूं जन ख़तम थी वियूं त अयूब ख़ान साहब हिकिड़ी लैंड ते सीलिंग फिक्स कई त इरीगेटेड ज़मीन को बि माण्हू 500 खां मथे नथो रखी सघे, नॉन इरीगेटेड जेका आहे उहा 1000 खां मथे नथो थी सघे। भुट्टे साहब उनखे रिड्यूस करे या 250 करे छॾियो इरीगेटेड ऐं 500 करे छॾियो नॉन इरीगेटेड। ठीकु साईं, लास्ट जेका लैंड फॉर्म आहे। ऐं अयूब ख़ान जिन्हनि जो जागीरूं वयूं हुयूं उन्हनि जागीरनि मां कुझु पोर्शन्स अलाउ कया एज़ अ शिकारगाह रखे सघो था। असांखे 10,000 एकड़ अलाउ कई, मीर हिज़ाइन ख़ैर परवान खे 20,000 एकड़ अलाउ कई, महरनि खे 10,000 एकड़ अलाउ कई।
कुझु माण्हुनि खे उन्हनि अलाउ कयो, जेके बि भुटे साहिबु अचे रिज्यूम करे छॾियूं, जेके उन्हनि ई जागीरनि जो हिसो वरी रिज्यूम चांडियनि खे 20,000 एकड़ खनि अलॉट कई एज़ अ शिकारगाह, उहे बि ख़तमु थी वियूं। ठीकु आहे, हाणे बचियूं आहिनि ज़िमेदारियूं रुगो। हाणे ज़िमेदारी जे इन ई बेसिस ते अगरि तव्हांखे यादि हूंदो त सरदार फारूक अहमद ख़ान लेगारी शरीयत कोर्ट में वियो ऐं शरीयत कोर्ट जो ऐं किज़ल पाश शरीयत कोर्ट में वियो, जेको वाज़े शरीयत कोर्ट जो फ़ैसिलो हो त जेके लैंड फॉर्म्स आया आहिनि प्रीवियसली बि उहे अन इस्लामिक आहिनि ऐं पाकिस्तान में को बि कानून अन इस्लामिक नथो ठही सघे बिकॉज़ इट्स एन इस्लामिक कंट्री। ठीकु, तव्हां या कॉन्स्टिट्यूशन खे अमेंड कयो या अब्रोगेट कयो या कॉन्स्टिट्यूशन खे अबॉलिश कयो ऐं पाकिस्तान इस्लामिक जमहूरिया पाकिस्तान खे हटाए जमहूरिया पाकिस्तान कयो त उहो लैंड फॉर्म अची सघे थो। उन वर्डिक्ट जे हिसाब सां उन्हनि जो जजमेंट इहा हुई त जिन्हनि जूं ज़मीनूं वयूं आहिनि ऐं जेके डिस्ट्रीब्यूट माण्हुनि में न थियूं आहिनि, जेके डिस्ट्रीब्यूट थियूं 16 एकड़ माण्हुनि खे, ऐं जिन्हनि कंपनसेशन न वरिती आहे उन्हनि खे उन्हनि खे ज़मीनूं वापसि कयूं वञनि, पर घणनि उन ज़माने में 200 रुपए एकड़ जे हिसाब सां एट द विल ऑफ द ऑनर या त वापसि कयो वञनि या पोइ कंपनसेट कयो वञे। हा, एट देयर ओन विल। हा, सही। अगरि उहा ख़ाली पई आहे त वापसि कयो, अगरि ख़ाली न पई आहे ऐं उन्हनि कंपनसेशन वरिती उन ज़माने में त पोइ त छुटी, ऐं अगरि डिस्ट्रीब्यूट थी वई आहे त बि छुटी। उन हिसाब सां सरदार फारूक अहमद ख़ान जी जेका चोटी खां हेठि ज़मीन बलूचिस्तान में आई उहा ख़ाली पई, उनखे वापसि मिली। ॿियूं जेके डिस्ट्रीब्यूट थी वयूं जिन्हनि कंपनसेशन वरिती उहे ज़मीनूं उन्हनि खे वापसि कोन थियूं। ठीकु साईं, हाणे मां पंहिंजे MQ वारे दोस्तनि खे बि इहो चवंदो आहियां, ॿियनि खे बि चवंदो आहियां त ठीकु आहे, पाकिस्तान में वाक़ई वॾो मसइलो आहे, गुरबत वधी वई आहे, पाकिस्तान में डिस्पैरिटी इन बिटवीन रिच एंड पुअर वधी वई आहे, पाकिस्तान में डिस्पैरिटी इन बिटवीन लीगल रिच एंड इलीगल रिच बि वधी वई आहे। हिकिड़ो सुपर क्लास हिकिड़ो पैदा थी वियो आहे पाकिस्तान में, जेको लीगल रिच कोन्हे, जेको सुपर क्लास लीगल रिच कोन्हे, उहो इलीगल मीन्स मां थियो आहे या करप्शन मां थियो आहे या स्मगलिंग मां थियो आहे या होर्डिंग मां थियो आहे, उहो क्लास जेको अर्बन जी ॻाल्हि थो करे। ठीकु आहे, अगरि डिस्पैरिटी दूरि करणी आहे त बिस्मिल्लाह हिकिड़ी सीलिंग फिक्स करे छॾियो त बाबा को बि अर्बन या रूरल प्रॉपर्टी, वाई जस्ट रूरल प्रॉपर्टीज़, अर्बन बि माण्हुनि वटि 5-5 करोड़ जूं फैक्ट्रियूं बि आहिनि, 3-3 करोड़ जूं फैक्ट्रियूं आहिनि, उन ते का लिमिट कोन्हे, 80% लोन बि मिली थो वञे, 20% तव्हांजो, असांखे त लोन बि कोन थो मिले। एग्ज़ैक्टली, त तव्हां अगरि डिस्पैरिटी दूरि करणी आहे न, मसावत मोहम्मदी कयो न, चओ त बाबा 5 करोड़ खां मथे या 10 करोड़ खां मथे को बि ज़मीन कोन रखे।